This program is sponsored by Jet King Training Right, Career Bright, Sindhi TV. Watch it on YouTube. Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Wellness Forever, Lifestyle Chemist Supermarket. तमाम सुठी ॻाल्हि आहे कि सिंधी पंहिंजे संस्कृतीअ खे, पंहिंजे ॿोलीअ खे, पंहिंजे तहज़ीब खे, पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खे कंहिं बि नमूने ज़िंदा रखी सघनि त तमामु ज़रूरी आहे ऐं एकता आणण लाइ इहो हिकिड़ो तमामु सुठो ज़रियो आहे, इन खे हलाइणु खपे, ज़रूरी ॻाल्हि न त असांजी सिंधी कम्यूनिटी गुम थी वेंदी। त इन करे को बि चैनल खुरे त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे हुन लाइ। हिंदुस्तान में पखड़ियल सिंधियुनि जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरुनि खे खणी आयो आहियां। रायपुर में झूलेलाल उत्सव मनायो वेंदो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। तू लोकसभा राज्यसभा में तो जाता है, इधर मेरे पास गड्ढे में भी तो दिया तुम्हें। तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। सिंधी असांजो मान आहे, सिंधी असां सभिनीनि जी शान आहे। स्वागत थी करियां सिंधु दर्शन प्रोग्राम में। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायूं, बोली बजायूं। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नमस्कार, मां चंदा विरानी अॼु तव्हांखे ॿुधायां थी हिकु सुठी ॻाल्हि। सिंधियुनि में ॿधी भले घटि हुजे पर ॿुधी तमामु घणी थी थिए, जेका नज़र अचे थी हर क्षेत्र में, चाहे पढ़ाई लिखाई हुजे, रांदियुनि जो मैदान हुजे या राजनीति हुजे। अॼु जो ही एपिसोड बि इन ई ॻाल्हि ते आधारित आहे। ॾिस तूं फेल आई आई आई। मां फेल न आहियां, न आहियां, न आहियां। हाणे तव्हांजे चवण सां छा कॉलेज हलंदो छा? हा त हिनखे पहिरीं गुनहगार साबित करे छॾियो। वो कीअं? मैडम, गुनहगार खे गुनहगार साबित करण जे लाइ सबूत खपंदो आहे। त आहे न सबूत, ॾिसो तव्हां। हा वठो, ॾिसो मैथ्स इंग्लिश में हिन 20 मार्कूं खयूं आहिनि, मैथ्स में 15 ऐं हिंदीअ में त माॻे 18, फिजिक्स में 13, केमिस्ट्री में 15, साइंस में 17, टोटल घणा थिया? 98। मैडम, ग़लती त तव्हांजी आहे न हिन में। अरे भाई इहो कीअं? अरे जॾहिं मुंहिंजे पुट सभु टोटल करे 98 मार्क्स खयूं आहिनि त तव्हां उहो ई सब्जेक्ट पाढ़ियो न जंहिंमें हू होशियारु आहे। हुनखे इहो त हुनर आहे, इहो त सम्झ में अचे थो तव्हांखे। तव्हां केतिरो पढ़ियल आहियो? अरे मैडम, मुंहिंजी ॻाल्हि ई छॾे ॾियो। छो? मां जॾहिं ॾिठो कि साइकोलॉजी जी स्पेलिंग ऐसे सां न शुरू थी करे पी सादा शुरू कर, उन ॾींहुं मुंहिंजो विश्वास ई लही वियो पढ़ाईअ मां। मां त छॾे ॾिनी पढ़ाई, मुंहिंजी त ॻाल्हि ई छॾे ॾियो। जेरो पी एरो पुट। छा चयो था? अरे भाई कुछ न फतूमल, तव्हांजो पुट फेल आहे। कोई न पुत्र, तू शेर जो पुट आहीं, शेर जो पुट ई रहंदे। हा पापा, टीचर भी तो मुझे यही कुछ चौंदी है। अच्छा, क्या चौंदी है? यही कि तू कह न कह जानवर जी ही औलाद है। कॉलेज में तव्हां ही पारींदा आहियो ॿारनि खे? अरे तव्हांजो पुट कम ई अहिड़ो कंदो आहे।
छो छा कयो अथई? अरे भाई हिकिड़ो भेरो टीचर पुछियसि हिकु पंछीअ जो फोटो ॾेखारे करे उनजी टंग में चईंसि ॾिसी करे ॿुधाए उन पंछीअ जो नालो छा आहे। त तव्हांखे ख़बर आहे न छा जवाबु ॾिनो? ॿुधाए हाणे तूं पंहिंजे पीउ खे। छा जवाबु ॾिनो पुट? पापा ई ॾिसो इन जी टंगूं। हाणे जो इन जो नालो तव्हां ॿुधायो। तो इहो जवाबु ॾिनो पुट? हाँ बिल्कुलु सही जवाबु ॾिनो अथई। अरे ईअं कोई थींदो आहे छा? हा मूं ई त सेखारियो अथमांसि जैसे को तैसा। अरे भाई इहो त छॾियो पर हर सवाल जो ही जवाबु पंहिंजे ई हिसाब सां ॾींदो आहे। अरे एतिरो कुझु बि न, पर जॾहिं मैथ्स टीचर हिन खां पुछियो कि सपोज तुंहिंजे दोस्त खे तोखे 200 ॾियणा हुआ पर तूं हुनखे 500 जो नोट ॾिनो त हू तोखे घणा वापसि ॾींदो? त पुछोसि हिन छा जवाबु ॾिनो हुनजो? सिंपल आहे इहो। छा जवाबु ॾिनो तो? मां चयो कि कुझु बि न ॾींदा। ईअं कोई थींदो आहे छा? सिंपल मैथ्स बि नथी अचेसि? बिल्कुलु सही जवाबु ॾिनो अथई। इहो भला कीअं? तव्हां हिनखे सुञाणो, हिननि जे दोस्तनि खे न। मां हिन जे दोस्तनि खे सुञाणा। अहिड़ा कमीना आहिनि जेको पैसा वठंदा पाई बि वापसि न ॾींदा आहिनि। त हिन जेको जवाबु ॾिनो आहे बिल्कुलु सही जवाबु ॾिनो अथई। अरे एतिरो न, पर तव्हांजो पुटु आहे न हर क्लास में न 2 साल लॻाईंदो आहे। इन करे मजबूरन हाणे मूंखे तव्हांजे पुट खे हिन कॉलेज मां कढणो पवंदो। आई एम रियली वेरी सॉरी। पापा मुंहिंजो हाणे छा थींदो? ख्याल न कर पुट, मां तोखे प्रधानमंत्रीअ जी वोकेशनल स्किल ट्रेनिंग प्रोग्राम जी एडमिशन ॾियारींदुसि। पोइ ॾिसजांइ तूं कीअं तो गुल खिलाई। मैडम मुंहिंजे पुट खे हुनर आहे, ॾिसजो वोकेशनल ट्रेनिंग खां पोइ कीअं तो गुल खिलाए। गुड लक, गुड लक। थैंक यू। हल पुट हल। त ॾिठोसीं प्रिंसिपल अॻियां पीउ ऐं पुट जो बहस मुबाहिसो, जंहिंमां लॻे थो त पढ़ाईअ में पुठिते पियल ॿार खे उन जे आईंदे लाइ प्रधानमंत्रीअ द्वारा वोकेशनल ट्रेनिंग जे कंहिं न कंहिं कोर्स खे खणी ज़िंदगीअ जे हिन ॿिए मौक़े खे छॾणु न चाहींदो ऐं वठंदो वज उनखे अॻिते वधाइण जो। सब्सक्राइब बटन खे दॿाइण न भुलिजो ऐं सब्सक्राइब बटन दॿाइण खां पोइ पंहिंजो नालो, पंहिंजी एरिया जो नालो, ईमेल आईडी ऐं व्हाट्सअप नंबर भरणु न भुलिजो। जे खपेव कुझु मैसेज ॾियणु त मैसेज बॉक्स में मैसेज बि मोकिले ॾेई सघो था ऐं पोइ कयो सबमिट। जय झूलेलाल।